अस्सलाम वालेकुम। या अली मदद माया महर फ़कीर कराची सूद खां। हीअ आहे चक्कुअ जो ॿूटो, चक्कुअ जो वण। हिन में ही चक्कुअ नंढा वॾा ही बिल्कुल बि अथसि। चक्कू तक़रीबन 12 महीना पैदावार ॾींदो आहे। चक्कू बलूचिस्तान जे हब ऐं वंदर तरफ़ बि जाम थींदो आहे। हैदराबाद ऐं मीरपुर ख़ासि तरफ़ बि थींदो आहे। ॿिनि इलाइक़नि में थींदो हो, पर तक़रीबन चक्कू 12 महीना थींदो आहे। ॾिसो VIP वण, VIP ॿूटो सदाईं साओ, सदाईं मेवो ॾींदो आहे। सो दिलि चयो था जिन दोस्तनि खे ख़बर न आहे तन खे दीदार कराइजे। ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम। या अली मदद महर फ़कीर कराची सिंध।